अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मांचेस्टर में पाकिस्तान जे कौंसल खाने जी आफ़ीस आॾो हिकु पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें प्रिया कुमारी ऐं सिंध जे समूरनि गुम थियल ॿारनि जी फौरी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि पाकिस्तान जी दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ानून तहत प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे अॻुवाणनि इंसानी हक़नि जे कारकुननि अॻुवा थियल ऐं गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ पुरअमन जदोजहद कंदड़ ख़ानदाननि ख़िलाफ़ दाख़िल कयल FIR जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई। एहतिजाज में सिंधी, पश्तून ऐं ॿियनि पुठिते पियल ऐं मज़लूम बिरादरियुनि सां गॾु इंसानी हक़नि जे तनज़ीमनि, सिविल सोसाइटी जे निमेदनि ऐं बरतानिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल हिमायतियुनि वॾे अंग में शिरकत कई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻुवाण डॉक्टर हिदायत भुट्टो, हाफ़िज़ा विधियो, रऊफ़ लगारी ऐं अली मोहम्मद मेमण चयो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ हलंदड़ मुहिम हाणे हिकु फ़र्द जे केस खां अॻिते वधी आलमी इंसानी हक़नि जी तहरीक जी सूरत इख़्तियार करे वई आहे। हुननि चयो त प्रिया कुमारी जो केस सिंध जे बेशुमार गुम थियल ॿारनि जे दर्द ऐं उन्हनि जे ख़ानदान जे पुरअमन ऐं क़ानूनी जदोजहद जी अलामत बणिजी वियो आहे। पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो, ऐलान हज़ारे मान रुगो। सभ खां पहिरियां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां तव्हां सभिनि दोस्तनि जो महिरबानी ऐं तव्हांखे जस हुजे जो तव्हां पंहिंजा कदम भरे ऐं हिन जदोजहद में सहकारी थिया आहियो ऐं तव्हांजा इहे कदम, तव्हांजी इहा स्ट्रगल, तव्हांजी इहा जदोजहद कॾहिं बि रायगाह न वेंदी ऐं सिंध जूं उहे माण्हू जिन पंहिंजे मथां ज़ुल्म सठा, हिबतूं सठियूं, तशदुद बर्दाश्त कयो, उहे माण्हू बि जेके से तव्हां वञा उत्साह वठंदियूं, छाकाणि त असां सभु पंहिंजी औलाद वारा आहियूं। असां सभिनी खे इहो अहसासु आहे जॾहिं असांजा नंढड़ा ॿार थोरो जेकॾहिं बीमार थियनि था त हुनजे माउ पीउ खे केॾी तकलीफ़ थी पहुचे, उहो ई माण्हू ॼाणे थो जंहिंखे औलाद हुजे, जंहिंखे पंहिंजा ॿार हुजनि। ऐं अॼु उहे माण्हू समन जे तइदाद में, उहे माण्हू जिन जा ॿार डिसअपियर कया विया, उहे माण्हू जिन जा पंहिंजा न्याणियूं जेके आहिनि से डिसअपियर कयूं वियूं आहिनि, उहे जेकॾहिं एहतिजाज कनि थियूं, जेकॾहिं पंहिंजे ॿार जे आज़ादी लाइ जिन जा ॿार गुम कया विया आहिनि, जिन जा ॿार हिन रियासत जे, हिन जबर जे, हिन ज़ुल्म सां गॾु हिननि जी जेके ठाहियल ठाहियल कल्चर आहे, हिननि जो ठाहियल जेको अगवागिरी जो कल्चर आहे, दहशतगर्दी जो कल्चर आहे, उन दहशतगर्दी जो, उन ज़ुल्म जो, उन वॾेराशाही जो शिकार थिया आहिनि। ऐं उहे माण्हू जॾहिं एहतिजाज कनि थियूं त तव्हांजा ई दहशतगर्द वर्दी पोश गुंडा उन्हनि जे मथां तशदुद था कनि ऐं उन्हनि खे मथां ज़ुल्म था कनि, उन्हनि जे मथां बर्बरी था कनि, त असां उन्हनि माण्हुनि जे ज़ख़्मनि ते मरहम रखण लाइ सभु जेके आहिनि से गॾु थिया आहियूं ऐं सभु जेके आहिनि से उहा जेकी से असां उन माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां अकेलियूं न आहियो, तव्हांजे मथां इहो ज़ुल्म ऐं जबर जेको आहे सो सिर्फ़ु ई रियासत जॾहिं करे थी त तव्हां सां गॾु सॼी सिंध गॾु आहे, बल्कि सॼी दुनिया गॾु आहे। ऐं दुनिया में अॼु मांचेस्टर जा तव्हां गयूं दोस्तो, तव्हांखे जश हुजे जो पाकिस्तान एम्बेसी जे साम्हूं ही एहतिजाज रिकॉर्ड करायो था। इहा जेकी असांजी तारीख़ी हलचल असां कोन विसारींदासीं, उहो ज़ुल्म, उहो जबर, उहा बर्बेर जेको तव्हां असांजे माण्हुनि जे मथां कयो आहे, उहो तारीख़ रिकॉर्ड करे छॾियो आहे। उहा जेके जॾहिं तव्हां सिंधी माण्हुनि खे डिसअपियर कयो था, जेको माण्हू आवाज़ उथारे थो उनजे आवाज़ खे साइलेंस करण जी कोशिशि कयो था,
अॼु सोनी पारस खे जेको आहे तव्हां गिरफ़्तार कयो, अॼु लियाकत जलबाणी खे तव्हां गिरफ़्तार कयो, जेको बि आवाज़ उथे थो उनखे तव्हां साइलेंस करण जी कोशिशि कयो था। पर यादि रखो, अॼु सिंध जागी आहे, अॼु सिंधी जागिया आहिनि। अॼु जेके आहिनि से हिन जदोजहद मंझां उत्साह वठनि था ऐं सॼी सिंध बि उत्साह वठे थी, सॼी दुनिया बि उत्साह वठे थी। असां तव्हांखे ॿुधायूं था त असां जेके आहिनि से अॼु जेके आहिनि से तव्हांजे पासे न आहियूं, असां तारीख़ जे पासे आहियूं, असां सिंध जे पासे आहियूं, असां पंहिंजे वतन जे पासे आहियूं। वतन माना सिंध, 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 वतन माना सिंध। असां तव्हांखे ॿुधाइण चाहियूं था त असांजो वतन सिंध आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंध आहे। ऐं सिंध जे ख़िलाफ़ जेकॾहिं तव्हां के साज़िशूं कयूं, जेकॾहिं सिंध जे धरती खे तव्हां विराइण जी कोशिशि कई, जेकॾहिं सिंध जे मथां ज़ुल्म ऐं बर्बरियत तव्हां कयो त सिंधी माण्हू अॼु बि गॾु आहिनि, सुभाणे बि गॾु थींदा ऐं तव्हांजो शिकायत तव्हांजूं साज़िशूं जेके आहिनि से असां नाकाम बणाए छॾींदासीं। नारे 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 सिंध, जिए 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 सिंध, नारे 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 सिंध, जिए 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 सिंध, नारे 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 सिंध, जिए 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 सिंध। अॼु दुश्मन कोशिश करे थो त असां हिननि खे पंहिंजनि हक़ीर ऐं ख़सीस मफ़ादनि में असां उन्हनि जो शिकार करे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़, उन्हनि जे वतन जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं, असांजे देश जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं ऐं अहिड़ा जेके आहिनि से टोला पैदा कयूं जेके सिंधी माण्हुनि खे मायूस कनि, सिंधी माण्हुनि में जेको उत्साह पैदा थींदो उनखे डिस्करेज कनि ऐं सिंधी माण्हुनि में जेका जदोजहद जी चिंग भरी आहे उनखे विसाइण जी कोशिशि कनि। अहिड़ा देशद्रोही, अहिड़ा वतन फरोश, अहिड़ा सिंध जा गद्दार, अहिड़ा वतन जा गद्दार हुननि पैदा करण जी कोशिशि कई आहे। अॼु हुकुमरान बणिजी चुका आहिनि, अॼु हुकूमत जे कुर्सियुनि ते वेठा आहिनि, पर सिंधी अवाम जेको सो बेदार आहे, सिंधी अवाम जागे थो, सिंधी अवाम सॼी दुनिया में जागे थो। ऐं असां ॿुधाइण था चाहियूं उन्हनि गद्दारनि खे त तव्हां सिंध सां गद्दारी बंदि कयो, सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं बंदि कयो, न त जेके आहिनि से सिंधी माण्हू तव्हांखे गिरेबनि मां वठी, तव्हांखे गिरेबान मां वठी जेके आहिनि से रोडनि ते ॾींदा। उहो ॾींहुं परे कोन्हे को जॾहिं सिंधी माण्हू पंहिंजे हिन एहतजाज में, हिन एहतजाज खे रिकॉर्ड कराइनि था सॼी सिंध जे मथां जॾहिं ॿाहिरि निकिरी पई त तव्हां इहे जेके केनाल चोरी चोरी ठाहियो था, जेके तव्हां आवाज़ असांजे माण्हुनि खे, असांजे वतन दोस्त माण्हुनि खे तव्हां डिसअपियर करे छॾियो था। ऐं अॼु उहे माण्हू जेके दरवाज़नि में अखियूं विझो पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजे जेके आहिनि से क़ौमी कारकुननि लाइ बि जेके आहिनि से हू जदोजहद कनि थियूं या उहे न्यारी थियूं। अॼु जेके आहिनि से असां जॾहिं बि असां साबित कदम थियासीं, जॾहिं बि असां इताद कयोसीं, जॾहिं बि असां ॿधी कईसीं त हुननि जूं इहे सभु साज़िशूं नाकाम बणाईंदासीं। ऐं अॼु तव्हां सभिनि दोस्तनि खे आउं वरी वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां जस ॾियां थो, तव्हांखे शाबस आहे, तव्हांखे तव्हांजा इहे कदम जेके आहिनि से तव्हांजी जदोजहद कॾहिं बि नाकाम न वेंदी। इहा जेके असां जदोजहद सिंध में उत्साह पैदा कंदी ऐं उहे माण्हू उन्हनि माण्हुनि जे ॻोढ़नि खे जेके आहिनि से असां उन्हनि सां गॾु आहियूं। नारे 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 सिंध, नारे 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 सिंध, नारे 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 सिंध। वतन माना, वतन माना, नतन माना। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, तव्हां सभिनि दोस्तनि खे जस हुजे, तव्हांजा लख लाइक। नारे सिंध, जिए सिंध, नारे सिंध, जिए सिंध, नारे सिंध, जिए सिंध। महिरबानी। Adi Hafiza Wado of World Sindhi Congress to come here and speak with you. Adi Hafiza Wado. जी तते दी तारा पंथ के को ओगाम जो नी बांबर बारो चंद से साथियों जे सिंध अजसा पाकिस्तान काउंसिल जे सामू बिठायूं कि पर अमन एहतजाज आहे जे मैनचेस्टर में असा सब सिंधी आया लिखण जो मकसद आहे त अज सिंधी का प्यार अमन जी धरती
गंजी बनाया वेंदा आहिनि उते प्रियाकुमारी 12 जे महीने में सबीर विहारे बनाए रही हुई उते उनखे 2001 खां गुम कयो वियो आहे ऐं तॾहिं खां वठी उनजी मां जेका आहे उन सां गॾु सोशल मीडिया सिविल सोसाइटी इंटरनेशनल मीडिया प्रियाकुमारी जेका मूवमेंट आहे उहा इंटरनेशनल थी रही आहे उहा क़बूल खां लंडन अमेरिका ऐं कैनेडा ताईं हलंदी असां चाहियूं था प्रियाकुमारी समेत 27 जेके ॿार मिसिंग आहिनि उन्हनि खे वापसि कयो वञे असां बि ॿारनि वारा आहियूं असांजा बचा आहिनि असां फील करे सघूं था इहो दर्द कहिड़ो हालत ऐं जेका असां दुआ थी आहे तव्हांजा ॿार जेके आहिनि उहे तव्हांखे ख़बर न आहे उहे जेके असां मारिया विया आहिनि उहे जेके आहिनि से फीलनि था उन्हनि खे अपराध कयो वियो आहे विकिणे छॾिया अथनि छा उन सां थी रहियो आहे हिकिड़ी अंधारी पेनफुल ऐं सख़्तु जर्नी आहे जंहिंजो उहे माउ इंतज़ारु कनि था हीअ जेका आहे सा जदोजहद कबले ताईं ख़तमु कोन थींदी हीअ जदोजहद बांचेस्तान ताईं ख़तमु कोन थी हीअ जदोजहद एसि ताईं जारी रहंदी जेसिताईं प्रियाकुमारी समेत 27 ॿार रिलीज़ नथा थियनि हीअ ॻाल्हि सिंधी माण्हुनि जो हक़ आहे पंहिंजी वतन सां गॾु पंहिंजी सुखमय ज़िंदगी गुज़ारियल असांजो हक़ आहे असां वटि पंहिंजा वसीला हुजनि असां वटि पंहिंजो पाणी हुजे असांजी मालिकी हुजे बदनसीबी असांजी बदकिस्मती इहा आहे त जेके केला लाइ तल कबल ते बीठा हुआ उहे केला वही रहिया आहिनि उनमें ॿियनि जो कसूर सां वधीक पीपुल्स पार्टी मुनाफ़िक आहे मुक़ररु करे थी सिंधी माण्हुनि सां ऐं उन्हनि खे जेको आहे इहो जवाब ॾियणो पवंदो असांखे चवनि था को केला कोन थो ठहे होॾे जलाल को केला थो ठहे हेॾे चवनि था मर्सूम सिंध में जा नारा हणी होॾे असां जेका मुक्त करे वेठा आहिनि पीपुल्स पार्टी गुनाहनि जी ख़राब दोहारी आहे पर सभिनी खां अहम आहे असां सभिनी खे मुनज़्ज़म मुद्दती परम जदोजहद खे जारी रखिणो आहे तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी अदा मक़बूल चना खे उहा चयनि था असां मुखातिब थिए अदा मक़बूल चना अॼु असां हिते अॼु नंढी प्रियाकुमारी जे जबरी अगवा जे ख़िलाफ़ एहतजाज कयूं था जबकि गुज़िश्ता 7 सालनि खां अगर मुझे आप दोस्त इजाजत दे तो उर्दू में बोलूँगा कि हमारे यहाँ पे कुछ दोस्त उर्दू वाले भी आए हुए हैं पख्तून भी है बलूच भी है 7 साल से इस छोटी सी 7 साल की मासूम बच्ची को जिसकी आज उम्र 14 साल हो चुकी है अगवा किया गया है अगवा कारों का भी पता है मगर वो पाकिस्तान फौज के हिमायत याफ्ता है और कुछ भी नहीं है ना कोई दावा का मसला है ना कोई जायदाद का मसला है वो हिमायत याफ्ता है पाकिस्तान फौज के सरदारी के और वो फ्यूडल्स है बड़े इसलिए वो तहफुज है और वो छोटी बच्ची अभी तक आजाद नहीं हो रही क्यों कि वो एक हिंदू है मैं एक बात और भी कोट कर दूं जुल्फकार अली भुट्टो जूनियर ने कहा था जब उनके घर पे विजिट की थी कि अगर ये जो कोशिशें कर रहे हो जबरदस्ती उनको लड़कियों को हिंदू लड़कियों को अगवा करके उनको मुसलमान करके उनकी जबरदस्ती शादियां कर रहे हो इसका मकसद ये है कि हिंदुओं को आप यहाँ से भगा रहे हो वो हिंदू कम्युनिटी जिसका 90% सिंध के मार्केट में हिस्सा है मेहनती है सच्चे है उसको तुम भगाओगे तो ये नामुमकिन है फौज भी सुन ले पाकिस्तान की अमेरिका की CIA भी सुन ले और दूसरी कौमें भी सुन ले जाबिर लोग भी सुन ले कि ये नामुमकिन है कि हिंदू सिंध छोड़ के चले जाएंगे डर से तो कुछ लोग डर भी जाएंगे पर ये नामुमकिन है सिंध वो धरती है जहाँ पे अरगुनों ने
इससे पहले अरबों ने, इससे पहले अफगानियों ने कई कब्जे किए, कई लड़ाई की। अभी तक 5000 साल पुरानी अपनी जगह पे और अपनी रूप से खुदा की कसम 98% पाकिस्तान के माशरत को चला रही है। फौजियों, इससे जो भी, मैं तो फौज कहता हूँ कि ये नामुमकिन है। हम बंगाली नहीं है कि तुम जुल्म करोगे हम बर्दाश्त करेंगे। हमने बगावत की है, शहीद मिर्जा भुट्टो की बगावत के खिलाफ उसका सबूत है और हम अब तक वहीं पे है। तुम खत्म हो चुके। जावला कहाँ रहा, जावला कबाब कहाँ रहा, उसकी जो पीछे लगे हुए थे जनरल वो कहाँ गए, वो वडेरे कहाँ गए? मगर हम वहां के अभी तक थे, जिनके वारिस थे और जिनमें रहते और जिनमें रहेंगे। हनीफ दाशारी अहवान दाशारी जो भाई है तमाम सिंह जे क्लासिकल रागी साहब वापस साहब खानदान उनकी मेहरबानी हूंदी आहे तो हू पंहिंजो टाइम कढी असां सां हरनि गॾु बीहंदो आहे। लंडन हुजे, ब्रैडफोर्ड हुजे, शेफील्ड हुजे या अॼु असां शहर में आहियूं त असां अदाकारा लाइ ऐसे राजस्थान में कोन्ही लाइव कोन्ही अदाकारा लाइ न जाना भी बोली, आओ न जाना विरद वरूद, आओ न जाना भी बोली, आओ न जाना विरद वरूद, जिक्र कया दोस्त दिलिया जो, जिक्र कया दोस्त दिलिया जो, ओ पढ़ा तो ते लख दुरूद, हक मौजूद सिंध मौजूद, हक मौजूद सिंध मौजूद, आऊं न जाना भी बोली, आऊं न जाना विरद वरूद, जिक्र कया तो सुंदड़िया जो, ओ पढ़ा तो ते लख दुरूद, सब मिली करे, हक मौजूद सिंध मौजूद, हक मौजूद, हक मौजूद, सिंधड़ी माई सिंधड़ी पियो फोन करे तब तवदस जी, सिंधड़ी माई सिंधड़ी पी ओ फोन करे तब तवदस जी, मुझी दयानी सिंध वाला हो, मुझी दयानी सिंध वाला सजदे तेता सब सुजूद, हक मौजूद सिंध मौजूद, सिंध मौजूद, हक मौजूद, आऊं न जाना भी बोली, आऊं न जाना विरद वरूद, जिक्र कया तो सुंदड़िया जो, जिक्र कया तो सुंदड़िया जो, वो पढ़ा तो ते लख दुरूद, हक मौजूद सिंध मौजूद, हक मौजूद सिंध मौजूद, सिंध मौजूद, हक मौजूद, हक मौजूद सिंध मौजूद, ये सिंध जी जॾहिं चवनि था त साईं ख़बर आहे त ही किथे आहे बांगड़ा, पर उन्हनि खे जेको आहे सो आज़ादु नथा कनि। ऐं ॿियो ॾिसो त रिसेंटली जेको प्रोटेस्ट हुयो त उते जेको आहे सो पुरअमन एहतजाज कंदड़ प्रोटेस्ट जे मथां उते ज़ुल्म करे, ॾाढाई करे, लठियूं हणी, अगवा करे उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। हाणे जेके पंहिंजे ॿार हुजे ईअं त थी कोन थो सघे पियो। ॿियो असां जेको ज़ुल्म थो थिए पियो केनालूं ठाहे करे जेको पाणी हिकिड़ो जेको आहे सो जंहिं खां बग़ैर माण्हू ज़िंदगी नथो रही सघे, त पाणी जी बंदिश असां सां जेको आहे सो ॾिसो त माण्हुनि खे पाणी कोन थो मिले पीअण जो। असांजी ज़राई ज़मीन कोन थी जेको आहे थी सघे। असां पंहिंजा जेके बि एहतजाज आहिनि उहे जारी रखंदासीं। असां पंहिंजे ॿारनि सां, असां पंहिंजे हिंदू भाइरनि सां, असां पंहिंजे ॿिया
पाकिस्तान पारां अगवा कया विया आहिनि उन्हनि जी फैमिली सां गॾु आहियूं ऐं जेतिरे ताईं उहे वापसि न थियनि असां हर जाइ ते एहतजाज कंदा रहंदासीं आवाज़ उथारींदा रहंदासीं अॻिते हली करे जेकॾहिं इहो ॿार वापसि कोन था अचनि या छा त थी सघे थो त सॼी सिंध बंदि थी सघे थी पई त उन ॾींहं खां जेको आहे सो सॼी क़ौम गॾु थी करे नेताज जी रस्ता वेठ करे महिरबानी थिए इन लफ़्ज़नि में आउं अर्ज़ु कंदुसि दादा अली मेमण खे अली मेमण अचे तव्हां सां मुखातिब ते अली सॼी जो मसइलो कोन्हे पाकिस्तान जे वजूद जे अचण खां पोइ इहे सभु शयूं थींदियूं रहियूं आहिनि हीअ त सिर्फ़ु 27 उहे फैमिलीज़ आहिनि जेके ज़ाहिर थियूं आहिनि जंहिं रिकॉर्ड करायो आहे एतिरा अलाए केतिरा ॿार अॼु बि गाइब आहिनि गाइब न आहिनि उहो ख़बर हुनजे पेरेंट्स खे बि त किथे आहिनि पर असां एतिरा बेवस आहियूं एज़ अ नेशन यूथ असां हुन ते पंहिंजे बच्चनि जे लाइ बि आवाज़ु कोन था उथारे सघूं ऐं उहो जंहिं आवाज़ु उथारे हुनजी हालत ख़राब थींदी आहे तव्हां ॿीहर इहा शइ कंदो त उनखां पोइ तव्हां सां ॾाढो बुरो थियो ऐं असांजी ख़ुशकिस्मती त उहा ॿ ई जेकी हुन सॼी मूवमेंट खे हलाइण वारा माण्हू उहे असांजी ग्राउंड रियलिटी प्रोग्राम थियो हुन चाचा हफ़ीज़ कुरैशी आहे चाचा हफ़ीज़ कुरैशी खां पोइ असां साईं जी एम साहिब सां गॾु कंपनी में दोस्त हली पोइ चाचा चयो त मां इन करे कोन आयो आहियां मुंहिंजे अचण खां दुकान जे प्रोग्राम में 4 चकर लॻी वेंदा मां सिर्फ़ु इन करे आयो आहियां त मुंहिंजे अचण खां हिकिड़ो नंबर वधंदो असां सभिनी जी ज़िमेदारी थिए थी पई त हिकिड़ो इशू आहे केतिरा सिंध जा इशूज़ आहिनि मिसाल तौरु ॿेट कपाया विया असांजो पाणी जोड़ायो वियो पाणी खयो वियो हुकुमरान तबिको जेको हेतिरनि सालनि खां वठी वेठो आहे उन सां ॻाल्हाए थो मज़ाक़ी जवाब ॾियनि था पिया माना असांखे एज़ अ नेशन रिकग्निशन ई कोन्हे का हिन वक़्तु क़ौम जो जेनोसाइड कयो थो वञे मिसाल तौरु पेशावर में ॿार मरनि था सॼी मीडिया पंहिंजे धंधे ऐं उन्हनि जी वाह न कंदासीं ते असांजो इहो कुझु कोन थींदो छो तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं आईंदा जे लाइ मां तव्हां सभिनी खे इहो ई अर्ज़ु कंदुसि हिते त हीअ शुरूआत आहे ऐं आईंदा असांजा प्रोग्राम थींदा रहंदा हिते बिल्कुलु ऐं जेके दोस्त चवनि था त असां लंडन नथा हली सघूं डेफिनेटली नथा हली सघूं 3-4 कलाकनि जी ड्राइव आहे सो वी हैव गॉट द चांस हियर नाउ फ्रॉम नाउ ऑन एनी प्रोग्राम international law and respect its international obligations. Our message is very simple. Justice is not a favor. Justice is not a favor. Justice is a right of every citizen. Human rights are not selective. ताबूदों ने शरत जो कुछ आवाज़ होते तस्दीक जो इंसानिया हलचल में दिए चे कुछ कलाक में शरत जो कुछ आज़ाद होते तो छाट के इंसान जे पंजाब वाले में काने छा असां डबल स्टैंडर्ड खत्म कयो ह्यूमन राइट्स सिलेक्ट न होजन वो असां सभिनी के इक्वली अप्लाई कन दे बिलोंग्स टू एवरीवन हिस्ट्री ऑलवेज रिमेंबर्स जेके खामोश हुआ उन्हनि खे तारीख़ दान कंदी आहे but it also remembers those who stood peacefully for justice like you people. नारे 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 सिंध नारे 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 सिंध का सभी बड़ी महिरबानी